नाज़रीन, 60 मील शहर ऐं भरपासे में बिजली जी बदतरीन लोड शेडिंग बावजूद ॻरा बिल अचण सबब वापारियनि ऐं शहरियनि में सख़्त ताव पखड़ियल आहे। मुख़्तलिफ़ मकतब फ़िकर सां वाॻियल शख़्सियतनि वापडा जे अहिड़े रवैये ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था इज़हार मरी जी हीअ रिपोर्ट। शहर में 24 कलाक में 4 कलाक बिजली ॾियण ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जी बिलाजवाज़ बिजली कटण ऐं डिडक्शन बिल मोकिलण करे शहरी एक्शन कमेटी 60 मील पारां मेन चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे ऐं टायरनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि। छो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु। जीअं त जॾहिं खां एस जो दौड़ मखदूम मुदसर चार्ज संभाली आहे दौड़ जी सब डिवीज़न जी, त हिन जेको आहे 60 मील शहर सां ख़ुसूसन माटे जी मां वारो सलूक शुरू करिणो आहे। वापडा वारा बिल जेके मीटर हलनि था उन्हनि खां चौड़ाउनि ते डिडक्शन ॾंड उते ॾेई ऐं बिजली वधीक ॾियण जे बजाए वधीक लोड शेडिंग कनि था। चवनि था त 24 कलाक मां असां 6 कलाक कयूं था लोड शेडिंग, हालांकि 24 कलाक जी जाइ ते 18 कलाक लोड शेडिंग हूंदी आहे, 6 कलाक बिजली हूंदी आहे, सा बि तमामु घटि हूंदी आहे। ऐं थींदो छा आहे राति जो हमेशह कारखाने विश्वास काटन फैक्ट्री खां बिजली राति जो 9 बजे कटींदा आहिनि, वरी सुबुह 6 बजे ॾींदा आहिनि। असां अॼु ही एक्शन खयो आहे, इंशाअल्लाह अॼु जा जेको असां तमामु वॾो वधाईंदासीं, जेको दौड़ जे एस डी ऑफिस साम्हूं असां वॾो धरनो हणंदासीं। जीअं त ही वापडा जे ख़िलाफ़ शहर 60 मील ऐं शहर 60 मील जे पसगर्दाई टोटल दोस्तनि जेको आहे सो पुरअमन एहतजाज कयो आहे। ही जेका वापडा वारा नाजाइज़ी कनि पिया, नाजाइज़ी न पर गुंडागर्दी आहे हिते, वापडा वारनि जी गुंडागर्दी आहे, नाअहली आहिनि वफ़ाक़ी गवर्नमेंट जी। जेको ही शहर 60 मील तो ओवरऑल 100% माण्हू जेको आहे सो बिल पेमेंट कनि था। सॼो ॾींहुं बिजली हिते कान्हे का, ॻोठनि जा ॻोठ कटिया पिया आहिनि ऐं ही पुरअमन एहतजाज सरापा एहतजाज आहे जेको हिन जो दाइरो वधी सघे थो। 4000 2000 असां नाजाइज़ी करे हींअर चवंदा रुश्वत असांखे ॾियो। रुश्वत हाणे ग़रीब जेको 400 रुपया ॾियारी खणण वारो उहो असांखे छा, असां बिजली पियारियूं या बचनि जो पेट पारियूं। असां नाइंसाफ़ी थो करे, असां पैसा था घुरनि, जे कुंडी वारनि खां 2000 रुपया वठनि उन्हनि खे हणी था ॾियनि। असां जेके मीटर वारा असां तारूं कटे मथां 1 पैट लॻो पियो आहे, 1 पैट बि असांजो ठाहे विया, असां उहो बिल बि पियारियूं था त बि असांजे मथां एतिरो माना ज़ुल्म कयूं। 15,000 रुपया हर महीने असां किथां ग़रीब पियारे सघूं था। यूनिट हिकिड़ो बि लिखियलु कोन्हे, 15,000 रुपया दंड लॻी आयो आहे। बिजली वारे लाइनमैन सां ॻाल्हायूं था या कंहिंसां बि ॻाल्हायूं था, चवनि था एस डी असां खां 50,000 रुपया हर महीनो मंथली थो घुरे। हर महीने असांजा बिल जेके आहिनि पीआरियल आहिनि, तव्हां चेक करे सघो था। हिकिड़ो यूनिट बि लॻियल कोन्हे हिन बिल में, 15,000 रुपया दंड लॻी आयो आहे। हर महीने बिल पियारियूं था। हाणे एस डी जो 50,000 रुपया थो घुरे, उनखे केरु मोह ॾींदो। बिल्कुलु मखदूम जेको मुदसर आहे हिते एस जो करप्ट एस जो आहे। इन जेका आहे दौड़ जे तमामु इलाइक़नि में गैर कानूनी बिजली कटाए, जेकॾहिं कंहिं ॻोठ में 100 घर आहिनि उन्हनि में हिकिड़ो बिजली जो बिल नाहे ॾींदड़, त उन जो लाइट कटण जे बदिरां उन सॼे ॻोठ जो माना 5-5 6-6 ॻोठनि जो लिंकूं लाहे छॾियूं आहिनि ऐं उहो बादशाही करे वेठो आहे। कंहिंजो हुकुम मञण ॻाल्हि मञण जे लाइ तयारु कोन्हे। उहो हिते माना हिकिड़ो AC DC खां बि मथे आहे पोस्ट रखे थो ऐं कंहिंजो माना ॿुधण जे लाइ तयारु न आहे। ॿी ॻाल्हि इहा हिते जेको ॾंड लॻायो वियो आहे, मतिलबु जेका डिडक्शन जे हवाले सां कंहिंजो बिल जेकॾहिं 1000 पए त उनखे 20-25,000, जेको 1000 बि नथो करे सघे 25,000 किथे ॾेई सघंदो। उन खां अलावा माण्हुनि खे मजबूर थो करे, माण्हुनि खे तंग करणु छॾे नथी। जेको माण्हू आहिनि इन जो घेराव कंदा ऐं इन खे छॾींदा कोन।